एक भेरे एक गुलाम हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा जी दरबार में पेश कयो वियो, जंहिं पंहिंजे मालिक खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो। उन गुलाम खां वज़ाहत पुछी वई त हिन एतराफ़ कयो त बराबर मूं पंहिंजे मालिक खे क़त्ल कयो आहे। उन जो सबब हीउ आहे त मुंहिंजो मालिक मूंसां बदफ़ैली करणु पियो चाहे। मूं काफ़ी कोशिश कई त हू पंहिंजे इरादे तां लही वञे, पर हू न मुड़ियो। नेठि मूं पंहिंजी इज़त बचाइण ख़ातिर उन खे क़त्ल करे छॾियो। गुलाम जे एतराफ़ बैदि हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु गुलाम खे क़त्ल जे ॾोह में क़त्ल करण जी सज़ा ॾिनी। उन हीअ वाक़िए जी ख़बर जॾहिं हज़रत अली करमल्ला वजह जन खे पई त उन सज़ा खे रोकराईंदे गुलाम खां समूरे वाक़िए जो अहवाल वरितो। हज़रत अली करमल्ला वजह मक़तूल जे वारसनि ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा खे 3 ॾींहंनि ताईं फ़ैसिलो करण जो चयो ऐं गुलाम खे क़ैद खाने में रखियो वियो त जीअं हिन जे बयान जी सचाईअ खे जाचे सघिजे। 3 ॾींहंनि खां पोइ हज़रत अली करमल्ला वजह मक़तूल जे वारसनि गुलाम ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा खे साण करे मक़तूल जी क़बर मथां आया ऐं क़बर खोटण जो हुकुम ॾिनऊं। क़बर खे खोटियो वियो त छा ॾिसनि अंदरि लाश मौजूदु ई न आहे, ख़ाली कफ़न पियो आहे, जंहिं ते हज़रत अली करमल्ला वजह चयो त गुलाम सचो आहे। वाक़ई हिन जो मालिक हिन सां बदफ़ैली करणु पियो चाहे, छाकाणि त मूं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो हुयो त मुंहिंजी उम्मत मां जेकॾहिं को बि मर्द सां ग़लति कमु कंदो त उन जे मरण खां पोइ उन जी क़बर खेसि पंहिंजे पेट में जाइ न ॾींदी ऐं संदसि लाश ज़मीन जे उन हिसे ते पहुचायो वेंदो जिते लूत अलैहिस्सलाम जी क़ौम दफ़न आहे ऐं क़यामत जे ॾींहुं उहो उन्हनि सां गॾु उथंदो। दोस्तो, इन तरह जूं वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे पेज खे लाइक कयो ऐं तव्हांखे असांजूं वीडियोज़ कीअं थियूं लॻनि कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा।